पसा पाणीअ मंझ पसा। यार जानब, तू ॾाढो सुठो माण्हू आहे। तू असांजो जाम ख्याल रख। जॾहिं तू NGOs में है तॾहिं बि तू असांजो जाम ख्याल रखंदो आहे। पर हाणे त केरु असांजी सार ई कंदो रहे। हा यार, वक्त जी ॻाल्हि आहे। ऐं तोखां हिकु ॻाल्हि पुछां? हा तू NGOs तुंहिंजा लाइ छॾी आहे? वो पाण ख़ुशी सां थोड़ी छॾी हुई, मूंखे त ज़ोरी कढियो हुयो। ऐं उन खां अॻु मलूक इन्हनि समूरी जाइनि तां आउं कढियो वियो आहियां। उहो कुझु लाइ? वो सिर्फ़ु इन लाइ त आउं सिर्फ़ु हक़ ई सची ॻाल्हि कंदो हुयसि। आउं आम माण्हुनि जा मसला हल करण जे लाइ उन्हनि ते ज़ोर ॾींदो हुयसि। ऐं आउं उन्हनि खे अजाया पैसा खियण कोन ॾींदो हुयसि ऐं टको जे मसलनि ते ख़र्च करण लाइ चवंदो हुयसि। तंहिं करे इन्हनि समूरी NGOs वारनि मूंखे कढी छॾियो। जानब सचो आहे, हिते सभु वॾनि पेटनि वारा आहिनि। गुरू को सभु पंहिंजा पेट भरण पूरा आहिनि। जानब सही थो चई, ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे त कुझु ॾेई की। यार मलूक, हिन वक़्तु जॾहिं मूंखे नौकिरी न आहे तॾहिं बि आउं खियां पियां पियो न, बुख त नथो मरां। हा, रोज़ी त सभु कंहिंखे अलाह थो ॾे। हा मलूक, पर आउं पंहिंजो सच ॻाल्हाइण की न छॾींदुसि। ही त NGOs वारा आहिनि, पर हाणे त आउं सरकार खे बि छिके रखंदुसि। पोइ भली सरकार मूंखे जेल में उमाणे छॾे। जानब सच जो होड़ो लुॾंदो ज़रूर, पर ॿुॾंदो कीअं आहे। जानब आउं तुंहिंजो दोस्त आहियां, तोसां हर जॻह ते गॾु आहियां। इहो तोसां मुंहिंजो मर्दानो वाइदो आहे। महिरबानी। बाबुल साईं, छा ॻाल्हि आहे? अॼु कुझु परेशान पिया लॻो। कमज़ोर ख़ैर आहे। असां ॻोल्हे ते अजायो शक कयो, ॻोल्हो पंहिंजी जाइ ते सही हुई। बाबुल साईं, समूरनि माण्हुनि जूं दाऊं पाण ॿुधियूं हूंदियूं। हा, हाणे सोचियां पियो त इन दरिया मां त पूरी कोन थींदी। अहिड़ो कुझु कजे जो ईंदड़ इलेक्शन जो ख़र्च बि निकिरी अचे ऐं माण्हुनि जे मथां हाकमियत वारो दाबो बि बरक़रार रहे। बाबुल साईं, इहा समूरी दरिया जी पटी जे त हवाले आहे। बाबुल साईं, जेको कंदो खे केरु रोकींदो? बाबुल साईं, जे नाराज़ न थियो त हिकु सलाह ॾियांव थी। हा, चओ, छा थो चवणु चाहीं? साईं, मंशात जो कारोबार हलायो, उन में जजो पैसो आहे। दरिया में हज़ारे लख आहिनि। होड़नि जे ज़रिए हितां जो माल होॾां ऐं होॾां जो माल हिते। कंहिंखे का कल्ह ई कोन पवंदी साईं। हिकु ई साल में अलाए किथे पहुचंदा। वाह कमदार, सलाह त असली लख जी ॾिनी अथई। अड़े चरिया, अहिड़ी सलाह पहिरियां तूं छो कोन ॾिनी मूंखे? बाबुल साईं, नंढो मोह वॾी ॻाल्हि, सो इन करे आखां डिॼंदो हुउसि। मतां किथे नाराज़ थियो, मुर्गो मुहारी कमदारी चट करे छॾियो। कमदार, तूं वॾे कम जो माण्हू आहीं, हाणे तुंहिंजी कमदारी केरु चट कंदो? अॼु कमदार तुंहिंजी सलाह जेकी आहे न, असली मूंखे दिलि सां लॻी। कमदार, आउं अॼु ई कराची वञा थो, पंहिंजे पार्टी जे मेंबरनि सां मीटिंग थो कयां। इहो कमु पाण जल्द शुरू कंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। ओ वञे होत न वेचारी सरतने आसारी, वञे होत न वेचारी
सरतने आसारी सरतने आसारी सूरने आमारी सरतने आसारी दर्दने आमारी। सारा पीउ ॿाहिरि खां आवाज़ पियो अचे। ए उथ वञ त सही, मतां को मुंहिंजे बच्चनि जो नियापो सनेहो अचे। मतां को असांखे ॼाण ॾे त किथे आहिनि, को नियापो को ख़त पत्र हुजे। हाँ ठुका मूं ॿुधाए वञा थो, रब सणाई कंदो। ओ मुंहिंजा रब मुंहिंजे बच्चनि खे ख़ैर सां। अबा यो जुमन तू आई? हाँ अदा जुमन आऊं आहियां। हाँ जुमन तू असांजे इदारे खां 2010 में 2.5 लाख रुपया कर्ज वरितो हुयो घोड़े ख़रीद करण जे लाइ। जी हाँ बिल्कुलु वरितो। जुमन 2.5 लाख रुपया तव्हां वरिता हुया, उन मां 50,000 सिर्फ़ जमा करायो अथव। 2 लाख रुपया अञा वापसि न कराया अथव। छो? लॻभॻि 10 साल थी विया आहिनि इन कर्ज़ खे, अञा वापसि न कया अथई। जुमन इहा ॻाल्हि सुठी त न आहे न? साईं 10 साल पहिरें वारे तूफ़ान में असांजो हुड़ो ऐं मुंहिंजा 2 पुटड़ा अलाए हिंदुस्तान वारे पासे ॻड़ी विया, अलाए कंहिं ॿिए पासे। अञा ताईं उन्हनि जो को ॾस न पतो। जुमन बाबा तुंहिंजी इहा ॻाल्हि ठीकु आहे, पर हिन महिल ताईं त उहो मरी खपी विया हूंदा। ईअं न चयो साहिबु, असांखे उन्हनि जे मोटण जी पकी उमेद आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे, पर ॾिस जुमन 2 लाख रुपया तोखे इदारे जा जल्द वापसि करणा पवंदा। हा जुमन ॾिस, मां हितां जो डिविजनल ऑफिसर आहियां ऐं मां ॿीहर बदिली थी हिते आयो आहियां। मथां इदारे जी ॾाढी सख़्ती आहे त पुराणियूं बकायाऊं वसूल कराए इदारे जे अकाउंट में जमा करायां। सो तव्हांखे इहे 2 लाख रुपया बाबा जमा कराइणा पवंदा कंहिं बि सूरत में। हा चाचा असां तव्हांखे 15 ॾींहं ॿिया बि ॾियूं था, तेसीं ताईं तव्हां रक़म जो बंदोबस्तु करे वठो। पर मूं वटि त कुझु बि कोन्हे को। घरवारी बीमार पई आहे मंजे ते, उनजे लाइ दवा जा पैसा बि कोन अथमि। ॾिस जुमन, इहो बाबा तुंहिंजो मसइलो आहे। असांजे इदारे खे मूंखे बकाया 2 लाख रुपए जी पेमेंट करणी बस। अचो रोशना प्लीज। असलम जा पीउ केरु हुयो? कुंजा पे चई एनजीओ वारा हुआ। का सार ॾेई विया या को ख़त पत्र का चिट्ठी चपाटी ॾेई विया कोन? न, उन्हनि खे पंहिंजी तकलीफ़ सां छा वञे। उहे त पंहिंजे होड़े जो कर्ज़ उगारण आया हुआ। होड़े वारो कर्ज़? उहो होड़ो जंहिंमें असांजा बचड़ा लुड़ी अलाए कहिड़े पार विया हलिया। उन्हनि जी पुछा गाछा ठहियो, मुर्गो असांजे बरंदीअ ते तेल हारण आया हुआ। सच चयो अथनि सियाणनि, हंधु उहो सड़े जिथे बाहि भरे, जिथे बाहि भरे। सदागी माण्हू खे माण्हूअ जो अहसासु हाणे ख़तमु थी वियो आहे। केरु मरे थो, केरु जिए थो, कंहिंखे अहसासु कोन्हे। ओ मुंहिंजा रब, मुंहिंजा बचड़ा हिन अङण ते आहिनि, थोड़ो भली न मोटाइजो, पर मुंहिंजे बचड़नि खे हिते आण मूंखे अखे ॾेखार। असीं ही पंहिंजा कख खपाए सभु कर्ज़ लाहींदासीं, सभु कर्ज़ लाहींदासीं। सर हिते अचण जो त तव्हां मूंखे अॻु में न ॿुधायो हुयो। हाँ रोशना,
जॾहिं हितां गुज़र थियो त मूंखे हिन पॉइंट जे बारे में यादि अची वियो ऐं मुंहिंजी दिलि चयो त लंच करे वठूं ऐं लंच बि गॾु आहे, लंच जो टाइम बि आहे। सोचो त गॾु मानी बि खाऊं ऐं कुझु मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि कयूं। सर मां लंच नथी कयां। रोशना, मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि सफ़ा न वणंदी। ॾिस यार, तूं मूंखे पंहिंजो बॉस न सम्झ। वी आर फ्रेंड्स। ही सभु कुझु जेको बि थी रहियो आहे इहो सभु फ्रेंडली थी रहियो आहे। ओह यस, यू आर द ओनली गर्ल जंहिंसां गॾु मां वेही चांहि बि पीअंदो आहियां ऐं मानी बि खाईंदो आहियां। तोखे ख़बर आहे त हिन फील्ड में हज़ारे छोकिरियूं आहिनि जेके मूंखे पंहिंजे घर घुराईंदियूं आहिनि डिनर ऐं लंच ते। मां कोन वेंदो आहियां। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां तोसां गॾु चांहि बि पीआं ऐं तोसां गॾु मानी बि। इहा तव्हांजी पर्सनैलिटी आहे सर। जी जी, आख़िर मां डिवीज़नल सतह जो ऑफिसर आहियां, मूंखे इहा पर्सनैलिटी रखणी थी पए। तव्हां ठीकु था चओ सर। रोशना, कॾहिं कॾहिं त दिलि चवंदी आहे तूं ऐं मां ॿेड़ीअ में चढ़ी विच दरिया भाषा में हलूं ऐं उते ई मंज़रनि जा नज़ारा कयूं ऐं कुझु मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि कयूं। सर मूंखे होड़े ते चढ़ंदे पाणी खां ॾाढो डपु लॻंदो आहे। सर आउं त दरिया जूं वॾियूं छोलियूं ॾिसी डिॼंदी आहियां। मूं त सम्झो त तूं हितां जी मक़ामी छोकिरी आहीं ऐं मूंखे सॼी डेल्टा जी पट्टी विज़िट कराईंदी, पर तूं थी चए त मूंखे दरिया भाषा खां भउ थो थिए। हा, तूं त ॾाढी बुज़दिल छोकिरी निकिती आहे। जी हा सर, पर जॾहिं खां मूं दरिया में होड़नि जे बुॾण जा वाक़िया ॿुधिया आहिनि मूंखे दरिया में ॾाढो डपु थींदो आहे। मूं हिन पट्टी ते रहंदड़ अभागियुनि माइरनि जा ॻोढ़ा ॾिठा आहिनि जिन जा जिगर हिन दरिया में शिकार जे लाइ विया वरी न मोटिया ऐं उन्हनि खे 20 खां 25 साल थी विया आहिनि। ॾिस रोशना, इहे सभु हादसाती मामला आहिनि। इन्हनि मामलनि खे जेकॾहिं इंसान पंहिंजे ज़हन में नक्श करे छॾींदो त पोइ बाक़ी ज़िंदगी जी ॿियनि मामलात खे मुंहुं न ॾेई सघे। ख़ैर, तूं ॻाल्हियुनि खे अलाए कहिड़े गमगीन मोड़ ॾे खणी पई वञे। मां चवां थो त अहिड़े ख़ूबसूरत माहौल ऐं मंज़र में कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियनि त सुठो। अचे अब्बा, मानी खाओ। सारा, मूं हीअं जो मानी खाधी आहे। अम्मा तू किथे खाधी आहे मानी? मूं हाणे त पकाई आहे मानी। न थी, मूं मानी खी छॾी, हाणे तव्हीं खाओ। अब्बा अम्मा जूं ॻाल्हियूं ॿुधी थो? हा ॿुधां पियो ऐं ॾिसां पियो। बेवस आहियां, अब क्या कयां? मुंहिंजे वस में कुझु बि कोन्हे। जे तुंहिंजी मां मानी नथी खाए न, मां मानी कीअं खाईंदुसि? मानी कीअं खाऊं? मुंहिंजा बच्चा परिया जे पेट में बुखिया हूंदा। वो 10 किलो अटो खणी विया, साल गुज़री विया, हाणे छा खाईंदा हूंदा? कीअं लूण चखां? मुंहिंजा पुट बुख में हूंदा, मुंहिंजा पुट बुख में हूंदा, दग निहारींदा हूंदा। अम्मा सार कोन थी लहे, आई सार कोन थी लहे, पाण खाई पेट भरियो छॾे। ही दरिया मुंहिंजो भाउ, ही
समुंडवा मुंहिंजो सा पाणीअ मंझ पसा तारा ये मानी खा तुझा बही भाई असलम ऐं अरब बुख ते हूंदा बुख ते हूंदा तू ये मानी खणी वञी दरिया के ॾे जैसी ही मानी मुझे भाउन के पहुंच मुझे अदन के पहुंचा आओ किए लूण चखा आओ किए लूण चखा मुझा बचड़ा दरिया जे पेट में बुख ते हूंदा जग निहारींदा हूंदा त अम्मा पाड़ खाई पेट भरे असांजी सार नथी लहे आऊं तो चवां तो तूं घर वेठी हुजे को सियाणी दरिया में धंधो घटि थी वियो आहे ॿियो त नसीबा घर में अकेली आहे मूंखे ॾाढो उल्को थी पियो आहे पूरे राज जे विच में वेठी आहे उनखे भला कहिड़ो भउ थींदो अड़ी निगरीअ खे भउ थिए या न थिए माण्हुनि में हाणे रहियो की न जेकॾहिं को अजाई तोमत आणी छॾे पोइ त असांजे लाइ निसोरो मौत आहे आउं त तोखे अॻे ई चवां थी त असलम खे दरिया गड़काए वियो न हू मोटियो आहे ऐं न वरी मोटंदो अम्मा ईअं न चओ असलम ऐं अरब हिकड़ी ज़रूर मोटंदा तुंहिंजा साल आहिनि तॾहिं तोखे ॾुखी थी लॻे हाणे तव्हां हुननि जे आसरे ॿई भाउ भेण पंहिंजी उमिरियूं छो था विञायो अम्मा मुंहिंजी दिलि त घणेई चवे थी त सारा सां लाऊं लही घर वठी अचां पर वरी सोचां थो त काकी सभागी जो कुॾा थींदो अम्मा हिकु सारा ई त आहे जेका काकी सभागी जी ख़िदमत करे हुनखे दिलासा ॾिठी न त काकी सभागी बेचारी कॾो की मरी वञे मलूक सच थो चवे जंहिं घर जा ॿ कुंदर गुम हुजनि जंहिं भेण जा ॿ कुंदर भार विछड़ियल हुजनि उहा भेण कीअं पंहिंजे हथनि ते मेहंदी हणंदी मलूक जी शादी सादगीअ में बि थी सघे थी जेकॾहिं तव्हां ॿई पीउ पुट राज़ी न आहियो भला नसीबा जे बारे में ई कुझु सोचो नसीबा तूं हिते ई आहीं हा आउं केॾांहुं वेंदसि अलाए मूं सम्झो त दरिया ते वई हूंदीअ आउं दरिया ते वञी कुॾां कंदसि दरिया ते वञी मूंखे रुगो असलम यादि ईंदो आहे इहा ॻाल्हि न पुछ नसीबा इन ॻाल्हि ताईं त आउं रोई रोई तोॾां आई आहियां तूं त असलम ऐं अरब जी हिकिड़ी ई भेण आहीं जंहिं भेण जा भाइर वरियनि खां गॾु न हुजनि हुन भेण खे कुॾां वणंदो नसीबा आउं त वरी बि दिलि ते पथर रखी पई हलंदी आहियां अम्मा वीचारी त सफ़ा झुरी पई आहे कॾहिं लतीफ़ साईं जा बेत चवंदी आहे त कॾहिं वरी उबतियूं ॻाल्हियूं कंदी आहे सारा काकी से भागी उबतियूं ॻाल्हियूं कीअं न कंदी आहे वरे थिया आहिनि पुटनि जे विछोड़े खे ऐं अञा ताईं वेठी उन्हनि खे ईअं जो ईअं ई सारे माउ जी दिलि आहे हर वक़्तु निहार दरिया ॾांहुं हूंदी अथसि वरियनि जो विछोड़ो आहे न पर अदावारनि जो न को अतो आहे न ई को पतो आहे अलाए त कहिड़े सीर में फासी पिया आहिनि अलाए त कहिड़े बंदर ॾे भुलिजी हलिया विया आहिनि भुलिया कीन आहिनि रुलिया आहिनि बसि आऊं बि रब साईं खां इहा ई दुआ घुरंदी आहियां त शल रब आरिब ऐं असलम खे सही सलामत पंहिंजे घर वापसि मोटाए ऐं वरी के हिते ख़ुशियुनि जा मेला थियनि ऐं हे सॼा माण्हू नचनि नसीबा तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी बि त तॾहिं ई रुकियल आहे न हा रब साईं घणो ई इम्तिहान वरितो आहे हाणे शल असांजो भाग भलो करे सारा मूं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि मां तोखां चांहि जो ई कोन पुछियो न आऊं चांहि कीन थी पियां तूं वांदी थी करे अचिजे
अम्मा खे अची दिलासो ॾिजांइ। हा ठीकु आहे, आउं सुभाणे ईंदसि। ठीकु आहे, हाणे आउं हलां थी। छेई चोभन ॾींहड़ा जॾहिं सजन सफ़र हलिया, रोआं रहन न सुपिरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े कीअं वियो वणजारो ओहे। वाह 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 साईं वाह वाह। सालू, वणजारी वीचारी पंहिंजी माउ खे चए पई त उहे ई मुंहिंजे चोभन जा ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया। ऐं जीजल, आऊं हाणे कीअं कयां? जे रोआं थी त बि सजण वञण खां नथा रहनि। हिते त जीअरे ई सिख्या ते चाढ़े वणजारो ॿेड़ीअ चढ़ी हलियो वियो। वाह सां लतीफ़ वाह। सालू, वरी लतीफ़ साईं चए थो, न से तड़ होड़ाक न वायूं वणजारो, सरतियूं साम्हूं जिन जा अॼु पिणु छिकियुमि चाक, मारियुमि फिराक पाड़े छूं पिरीअ जा। सालू, सम्झाणी इहा आहे त न बंदर ते उहे ॿेड़ियूं आहिनि, न ई उहे रिहाणियूं आहिनि, ऐं सरतियूं मुंहिंजे अंदर में पिरीअ जे विछोड़े जा सूर था भरनि। साईं लतीफ़ कमाल करे छॾियो आहे। सालू, छा साईं वणजारे जे औरत जे ॾुखनि, जुदायुनि खे, विछोड़नि खे तमामु गहराईअ सां परखियो आहे। जेकॾहिं न असीं उन जे सिट ते वेही सोचूं था न, त उहे सभु पीड़ाऊं असांजे ई बदन मां गुज़रनि थियूं। बेशक साईं लतीफ़ कमाल करे छॾियो आहे। सालू, लतीफ़ सरकार त लतीफ़ आहे, लतीफ़ साईं केरु छॾाए? लतीफ़ साईं त लतीफ़ आहे। जीए लतीफ़। असलम, कुझा पियो ॾिसी? ॾिसां पियो त अलाए ॾींहुं अलाए राति आहे। हिते त ख़बर ई नथी पवे त ॾींहुं या राति आहे। न घड़ी न घड़ियाल, न की सिज ॾिसूं था, न की को कॾहिं चंड। अलाए जे केतिरा सिज लही उभिरी विया हूंदा, अलाए जे केतिरियूं रातियूं लड़ी वियूं। आरब तोखे को अंदाज़ो आहे त पाण हिन जेल में केतिरा साल कटे विया आहियो? को अंदाज़ो कोन्हे, साल त पाण खे कच गुज़री विया, पर अलाए अञा जेल में केतिरा साल गुज़ारणा आहिनि का ख़बर ई नथी पवे। पुछूं था त मुंहं में डंडो था विझनि। आरब, अलाह साईं अहिड़ा माण्हू को ठाहिया? हू बि इंसान आहिनि, असां बि इंसान आहियूं, पोइ भला छो उन्हनि खे असां ते रहम नथो अचे? अलाह साईं, तूं हिननि ते को रहम न कजांइ, हिननि खे का माफ़ी बि न ॾिजांइ। असांखे बख़्श नथा कर, तूं बि हिननि खे कॾहिं बख़्श न कजांइ। हिननि खे अहिड़ी सज़ा ॾिजांइ जो हुननि जो ई दीवारूं ऐं जेलूं टुटी भोर भोर थी वञनि। असलम, अलाह साईं माण्हू सुठा ठाहिया आहिनि, पर दुनिया जी लोभ ऐं लालच इंसान खे गंदो ऐं बेकार बणाए छॾियो आहे। इंसान पंहिंजे हथ जा कानून ठाहे ऐं इंसान खे ई बांदी बणायो आहे। अदा असलम, हर ज़ालिम जी पुॼाणी ईअं ई थींदी आहे। ख़ुदा जे घर में देर ज़रूरु आहे, पर अंधेर न आहे। हिकु ॾींहुं ॾिसजांइ, ही सभु कुझु मिटीअ जा दड़ा बणिजी वेंदई। शाल अलाह साईं ईअं करे। या अलाह साईं, तूं असांजे वतन ऐं असांजे ॻोठ जो ख़्यालु रखजांइ, ऐं तूं अबा ऐं अमारनि खे पंहिंजे अमान में रखजांइ। हा
ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।